जी नाज़रीन, असां इन वक्त इते मौजूद आहियूं भानसेदाबाद शहर में ही सस्तो कपिड़ो खपाइण वारो स्टॉल ते, जिते ही गरीब माण्हू जेके पंहिंजे बचनि जे लाइ ईद जो जेको ख़रीदारी करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, हू छा था चवनि। हम मुसाफिर हैं, इधर गरीबी कर रहे हैं, जो हमारी कपड़ा दे रहे हैं सस्ता दे रहे हैं। ये दुकानदार तंग तो नहीं कर रहे आपको? ना ना, मेरा बानी अभी तक तो तंग नहीं किया। दादू में जो हमारा लोग बैठे वो तंग कर रहे हैं, वो बहुत तंग कर रहे हैं। दादू में इधर शुक्र है तंग नहीं किया अभी तक। हमारा मीडिया वाला से ख्वाहिश है, हमारा ख्याल करो। हम गरीब लोग हैं, अच्छे लोग हैं, अच्छा लोग हैं, अल्लाह इज्जत है। हम शुक्रिया अदा करता है लोगों को। पीस कितने के हैं? 1500, 1600, 2000। अच्छा सूट 2000 के दिया था, ओरिजिनल सूट। ऐसा सूट दे रहे हो तुम्हारे दिल वाला सूट, अल्लाह इज्जत है। मां सेवणा का आयो आहियां, खास कपड़ा वठण। ख़ासि कपिड़ा वठण। 10 वॻा अथव, 10 वॻा ॿारनि जे लाइ, पंहिंजे लाइ। 1600 रुपए हिसाब सां वॻो ॾिनो अथसि। 10 वॻा वरिता था मां, 1600 रुपए हिसाब सां वॻो, फी वॻो 4.5 मीटर। ऐं पाण दर्जी बि आहियां। जी जी, ज़ुल्फ़िकार महिरबानी, वॾी ख़ुशी आहे। गरीब लाला जो क़िस्म वॾो पैकेज आहे। हिते दुकानदारनि फुरे लुटे गरीब मिसकिन खे तबाह करे छॾियो आहे। हिकिड़ो सूट 4000 खां घटि कोन्हे को, 4000 खां। जेकॾहिं को छोकिरो चए थो मां 9 मीटर वठंदुसि त 5000 रुपया। उहो साॻियो कपिड़ो हिते 1500, 1600, 1700, 1800। 9 मीटर जो सूट जेको 1800 असांखे लाला ॾींदा, इन खां वधीक ॿियो छा खपे। कपिड़ो साॻियो ई आहे। भले तूं चेक कर, चेक शहर में 4 खां 5000 वॻो आहे। जेकॾहिं 9 मीटर वठ त दुकान ज़ुल्म भाउ ॿारियो पंहिंजी जेको आहे सो